नाज़रीन वाक़िआ कंदासीं तंगवाणी वेझो हथियार बंदन ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे रोके मुसाफ़िरनि खां लखें रुपयनि जी फुरलुट कई आहे। हिन जा तफ़सील मालूम कयूं था ताउसिन मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। ताउसिन, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तंगवाणी पुलिस थाने के अदर घोसपुर तंगवाणी लिंक रोड पीरजान बाचकानी स्टाफ वटि हथियार बंद ईंदड़ वींदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे कार्रवाई करे पुरलोट कई। मुतासिन जूं पुलिस खिलाफ़ दाहियूं तंगवाणी खां सखर वेंदड़ मुसाफ़िर गाॾी वैन मज़दा ट्रकनि खे नामालूम हथियार बंद रोके लखें रुपयनि जो फुरलोट कयो। मुतासिन अब्दुल रहमान चाचड़ ज़ाहिद बालकानी अब्दुल बाकी ऐं ॿिनि दाहिनि जो चयो त बदनमीनी सबबि घरां निकिरणु औखो थी वियो आहे। हिननि चयो त कुझु ॾींहं जे अमन बाद हिकु भेरो ॿीहर रोडनि ते धाड़ियल करे कार्रवाई लॻाए फुरलोट कनि था। सखर वेंदड़ मुसाफ़िरनि खां लखें रुपया रोक रक़म मोबाइल फोन ॿियो सामान फुरकियो। हिननि चयो त पुलिस खे इतलाह बावजूदि हथियार बंदन कलाकनि जा कलाक रोडनि ते बीही दर्जन खां वधीक गाॾियुनि खां फुरलोट कंदा रहिया। हिननि घुर कई आहे त हथियारबंद खिलाफ़ कार्रवाई करे थोड़तियल सामान वापसि करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जी ताउसिन मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।